अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था। काज़ीमंद प्रेस क्लब जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे अब्दुल जब्बार आरई, सजाद अली आरई, अली नवाज़ आरई चयो त मुख़्तियार ख़ान नोट लॻाए ॾिनो आहे, पोइ बि तपेदार सलीम डायरी फर्ज़ी नथो ॾिए। पहिरीं बि 40,000 वरिता अथसि, हाणे वरी लख रुपया घुरे थो। असां ग़रीब माण्हू लख रुपया किथां आणियूं? फर्ज़ी न मिलण जे करे ज़मीन जो थियल सौदो कैंसिल थिए थो। उन ज़मीन जे सौदे जा 10 लख रुपया असांखे मिलिया आहिनि। असीं अपील था करियूं डीसी शहीद बेनज़ीर आबाद एसी काज़ीमंद खे त नोटिस वठी असां ग़रीबनि जो मसइलो हल कराए वञे। हुननि जो चवणु हो त जेको असां एहतिजाज करे रहिया आहियूं, शरीफ़ शहज़ादा तपेदारी दौलतपुर जेको दे काका जो हिन वक़्तु तपेदार आहे, अफ़सोस सां चवणो थो पए त सॼे तालके जा तपे जा जेका इंतिज़ाम आहिनि तपेदार जे हवाले कया विया। असांखां अॼु खां 8 महीना अॻु में हुन रिश्वत वठी फर्ज़ी जे लाइ पैसा वरिता, जेका 8 महीना थी विया आहिनि, अञा ताईं असांखे फर्ज़ी न मिली आहे। 40,000 रुपया वरिता आहिनि, अञा ताईं असांखे फर्ज़ी न मिली आहे। त बाबा मां तव्हांखे फर्ज़ी न ॾींदुसि, तव्हां हुन वटि छो विया हो, असी वटि छो विया हो, फलाणे वटि छो विया हो। असीं चऊं था त असां सां इंसाफ़ थिए, असांजा जेका पैसा आहिनि उहे असांखे ॾिना वञनि वापसि, असांजे सेल सर्टिफिकेट जेको आहे असांखे ॾिनो वञे, त असां जेको आहे पंहिंजी कागज़ी कार्रवाई पूरी कयूं। पहिरें 8 महीना थी विया सलीम शहज़ादे डायरी खे 40,000 रुपया फर्ज़ी लॻी, जेका ज़मीन असां खपाई हुई, हलाए कागज़ मूंखां मुकमल वठी अॼु ताईं मूंखे फर्ज़ी न ॾिनी। आख़िर हींअर ग़रीब रिश्वत मूंखां घुरियईं, जंहिंजे करे मां दरख़्वास्तूं कयूं बाला ऑफिसर मूंखे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, फर्ज़ी मूंखे लख रुपया घुरे पियो त ॾे त फर्ज़ी पोइ ॾींदुसि, ईअं न ॾींदुसि। मुतालबो इहो आहे त असांजो सौदो कैंसिल थी वियो आहे। मां बनी खपाई हुई, 10 लख रुपया मूंखे मिलिया, बनी जो सौदो ख़तमु थी वियो। हिन मूंखे 8 महीननि में फर्ज़ी न आहे। असांजो मुतालबो हीअ आहे त फर्ज़ी असांखे मिले, ऐं जेका रिश्वत मूंखां वरिती अथसि हुनजी हिन ते FR थियणु खपे। हलो जमाल शाह हलो। 2 अक्टूबर आख़िर ॾींहुं सैयद आसिफ अली शाह मुरीदनि दोस्तनि साथियुनि समेत हाजी अली हसन ज़रदारी जे अॻवानी में पीपल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान कंदो। पीपल्स पार्टीअ जे कारकुननि वर्करनि समेत अवाम खे जलसे में भरपूर शिरकत जी दावत ॾिजे थी। पारां सैयद आसिफ अली शाह जीलानी। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीमंद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।